अस्सलाम वालेकुम नाज़रीन। सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम से गॾु अज़हर गुल सरकी हाज़िर आहियां। असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद शहर के हवाले से है। जैकबाबाद शहर जेको हिन वक़्तु तमामु घणनि बुनियादी मसइलनि जे वर चढ़ियल आहे। हिते जेकॾहिं इहा ॻाल्हि कजे, न पानी आहे, न बिजली आहे, न गैस आहे, न अस्पतालुनि में दवा आहे, न घुमण लाइ के साफ़ सुथरा रोड रस्ता आहिनि, न वरी के ॿियूं जेके बुनियादी सहूलियतूं हुजनि थियूं। उन हवाले सां हिते जेका सूरत हाल आहे, उन जे करे हिते जैकबाबाद जो मुख़्तलिफ़ सियासी, समाजी ऐं मज़हबी तोड़े कारोबारी तंज़ीमनि हिकिड़ी एहतिजाजी तहरीक शुरू कई आहे। पर ही का पहिरीं तहरीक न आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां बुनियादी मसइलनि जे हल जे लाइ जेका एहतिजाज कया विया, उहे आर्ज़ी तौर ते त उन एहतिजाजनि खां पोइ स्पेसिफिक हिकिड़ो को मसइलो हल कयो थियो, पर उहो बि आर्ज़ी तौर ते कयो थो वञे। ऐं उन मसइलनि जे बुनियादी हल जे लाइ कंहिं बि तरह सां को बि न हितां जो को चूंडियल नुमाइंदो मुख़लिस आहे नज़र अचे थो, न वरी हितां जो को इंतिज़ामी अमलदार मुख़लिस नज़र अचे थो। जेकॾहिं उहे मुख़लिस न थींदा, संजीदा न थींदा, त पोइ ज़ाहिर आहे उहे मसइला हल कीअं थींदा। जैकबाबाद जी जेका ख़ासि तौर ते असां म्यूनसिपलिटी जी ॻाल्हि कयूं, म्यूनसिपलिटी इंतिहाई ख़ुशहाल तरीन म्यूनसिपलिटी आहे वसीलनि जे लिहाज़ खां। पर हिन जा वसीला हिते जेको मुक़ररु ऑफिसर आहे CM, उन जे हवाले ई न आहिनि। उहो वीचारो ॼणा हिते लाचार नज़र अचे थो। जैकबाबाद जी म्यूनसिपल खे तक़रीबन 2.5 करोड़ खां वधीक जी माहवार पंहिंजी आमदनी आहे, पर हुन वीचारे खे 10 लख बि माहवार कोन था मिलनि। ऐं जेका करोड़ खां वधीक उन्हनि खे सूबाई हुकूमत खां मिलनि था, उहे जेके मिलनि था उहे उनजे पघारनि में मिलनि था। इहा अहिड़ी सूरत हाल जे करे उहा यरगमाल बणियल म्यूनसिपलिटी उहा जे करे हितां जा जेके म्यूनसिपल जा मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे बि वक़्त सिर पघारूं नथियूं मिलनि। हाणे हलो त जैकबाबाद कहिड़े कहिड़े मसइलनि जे वर चढ़ियल आहे, जान जैकब जो ही जोड़ियल शहर छा भोॻे रहियो आहे। एहतिजाज कंदड़ हिते जेके मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा माण्हू आहिनि, उन सां ॻाल्हायूं। ऐं उनखां पोइ असीं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हली उतां जे रहाइशनि खां बि पुछा कंदासीं त हीउ शहर कहिड़े कहिड़े मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। अचो त हाणे हिन एहतिजाज में शामिल पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे अॻवान नदीम कुरैशी सां ॻाल्हायूं। साईं, तव्हां महिरबानी करे इहो ॿुधायो त हीअ तव्हांजी एहतिजाजी तहरीक खे तक़रीबन अॼु को 7 ॾींहुं आहे। एहतिजाजी तहरीक जी छो ज़रूरत पेश आई? असल में ॾिसो, जिथे बि जॾहिं ज़ुल्म वधंदो आहे, ज़्यादतियूं वधी वेंदियूं आहिनि, को माण्हू कंहिंजी आवाज़ ॿुधण लाइ तयारु न हूंदा आहिनि, हुक्मरान पंहिंजे इक़्तिदार जे नशे में जॾहिं उहो गुम थी वेंदा आहिनि, पोइ जॾहिं आवाम निंदड़ को पाण खे महसूसु कंदी आहे, त पोइ उन टाइम उहे मिडिल क्लास, सिविल सोसाइटी ऐं सियासी तंज़ीम जा कारकुन रोडनि ते अची वेंदा आहिनि। ऐं बदकिस्मती सां गुज़िरियल 10 सालनि में हिते जैकबाबाद में न को तरक़ी कमु थियो आहे, तरक़ियाती कमु थियो आहे, न को सिहत जा अदारा सही थिया आहिनि, न को तालीम सही थी आहे, न को म्यूनसिपल कमेटी जो निज़ाम सही थियो आहे, न ई वापडा ऐं गैस पाण में को सुधारो आंदो आहे। एतिरा मसइलनि जे करे माण्हू हितां जा ज़हनी मरीज़ बणिजी विया आहिनि। ॿार मासूम बुख ते जेको आहे स्कूल था वञनि, कारोबारी माण्हुनि जो कारोबार तबाह, सॼो शहर, सभु मोहल्ला, घिटियूं, कब्रिस्तान ताईं गंदा पाणी नाले जो ॾेख ॾियनि था। पर हिननि शयुनि जो बार बार असां लिखत में आला इख़्तियारनि खे बि लिखियोसीं ऐं वक़्तनि DC जेके मुक़ररु थिया उन्हनि सां बि मुलाक़ात, पर को बि नुमाइंदो असांजो चूंडियल नुमाइंदनि खां वठी ऐं जेके ज़िले डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया जा अमलदार आहिनि, को ॿुधण लाइ तयारु ई न आहे। चवनि था सभु ठीकु आहे, कागज़नि में सभु शइ ठहे थी, बजट अचे थी, पोइ केरु खाए थो, कीअं उन जा हिसाबपती थिए थी। मां सम्झां थो उन खां वधीक सिंध TV जेकी सिंध जे इशूज़ ते ऐं सिंध जे डिस्ट्रिक्टनि में जेकी करप्शन थी आहे, मां सम्झां सिंध TV सभ खां वधीक हुनखे पंहिंजे कैमरे जी अख में महफ़ूज़ करे सॼी आवाम खे ॾेखारियो आहे। हिननि खे शर्म अचणु घुरिजनि त हीअ त ज़कात जा बि पैसा खाई था वञनि। हीअ हुकुमरान ही माण्हुनि जे फंड्स, माण्हुनि जा तरक़ियाती कमनि जा पैसा खाइनि था, छो जो ही जेके बि पैसा आहिनि असांजे टैक्सनि ज़रिए अचनि था। असांजो इहो हक़ आहे, राइट आहे, पर हिननि खे शर्म अचणु घुरिजनि। अॼु ही सॼा शहरी ही पीपल्स पार्टी शहीद भुट्टो जे सिर्फ़ु सॾु हुयो। तव्हां ॾिसो हिन में समूरी तंज़ीमनि जा दोस्त, उहिदेदार, कारकुन भरपूर नमूने शिरकत कनि था। मज़हबी असांजा उलमा हिन में शिरकत था कनि। तक़रीबन साहब बि ॿाहिरि असांजे हिन एहतिजाज में शामिल था थियनि। पोइ बि कंहिं अमलदार खे, कंहिं चूंडियल नुमाइंदनि खे ज़हमत नथी थिए त हिते अची हिननि को पुछा कयूं। हा, पंहिंजे चमचनि वसीले ज़रूरु इहे मैसेज कनि था त तव्हां बुख हड़ताल ख़तमु कयो। मसइला इहे अॻे कॾहिं हल थिया आहिनि जो हाणे थींदा। तव्हां थकी पवंदो, पर असां उन्हनि खे ॿुधायूं था असां कोन थकंदासीं, तव्हां थकी पवंदो।
तव्हां थकी पवंदो या तव्हां ही शहर जेकाबाद छॾे भॼी वेंदो। असां हिते ई रहंदासीं, हिते ई मरंदासीं। पोइ बुख हड़ताल खां वठी कहिड़ो बि अमल हूंदो एतिजाज जो, असां सभु तंज़ीमनि सां जल्द हिकिड़ी मीटिंग करे APC घुराए उन में असां 3 ॾींहं मुसलसल शटर डाउन कंदासीं जेकॾहिं हीअ मसइला हल न थिया। जे अचो त JUI जे अॻुवान डॉक्टर AG अंसारी सां ॻाल्हायूं। डॉक्टर साहब महिरबानी करे इहो ॿुधायो त जेकबाबाद शहर में बुनियादी तौर ते कहिड़े ख़ासि तौर ते अहिड़ा कहिड़ा अहम मसइला आहिनि जिन खे फौरी हल करण जी ज़रूरत आहे ऐं उन खां इंतिज़ामिया तोड़ी चूंडियल नुमाइंदा बिल्कुलु कन लाटार करे रहिया आहिनि। हक़ीक़त आहे त जेकाबाद खंडरा जो ॾे थो पियो। सूरत हाल इहा लॻी पई आहे त किरोड़ रुपया जेकाबाद शहर जे रोड रस्तनि लाइ आया, कागज़नि में त ॾेखारिया विया, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त को बि रोड रस्तो न ठहियो। जेकाबाद जी दिलि जेको आहे अॼुकल्ह DC चौक काजत में रोड आहे, उते तव्हां ॾिसो त 2 मिंटनि जो रस्तो जेको अधु कलाक में मुश्किल सां पार थिए थो पियो। पूरे शहर में तव्हां ॾिसो त गटर उथली पिया आहिनि, ड्रेनेज सिस्टम तबाह लॻो पिया। हर घिटी हर महले में विच शहर में जातो हज़ारे माण्हू रोज़ानो अचनि वञनि था पिया। पूरो शहर गटरनि जे उथलण जे करे गंदे पाणी सां भरियल आहे। मस्जिदनि में निमाज़नि खे वञण में सख़्तु तकलीफ़ थिए थी पई, को ॿुधण वारो कोन्हे। जेकाबाद जो ॾिसो 1.5 अरब रुपए जी मेगा स्कीम सां मिठे पाणी जी स्कीम पूरी थी, पर अफ़सोस सां चवणो पवे त अधु शहर खे त पाणी मिले बि नथो, अधु शहर खे मिले थो त साॻियो ई कौड़ो बदबूदार जीवड़नि सां भरियल पाणी मिले थो। हे जेकाबाद वासियुनि सां ज़ुल्म आहे। ज़ुल्म जी ॻाल्हि इहा आहे त जेकाबाद जो DC अहिड़ो त गुॾो विहारे वियो आहे जेको चए त अथो शहर जा मसइला असां खे चवां आहिनि, शहरी जेके जदोजहद कनि था उहा सही आहे, पर हल करण लाइ को बि तयारु नाहे। मां त इहा डिमांड कंदुमि त जेकाबाद में कुझु ॾींहंनि खां पोइ निमाइश लॻी वञे थी पई, उन जे लाइ 1 अरब रुपए खां वधीक ख़र्च थिए थो पियो, जंहिंमें फ़हाशी, उरियानी, जुआ ऐं मंशात ऐं रात जो वॾेरनि कामरनि जी अयाशी खां सवाइ कुझु न थींदो आहे। असां इहो डिमांड कयूं था त ख़ुदा जे वास्ते इहो पैसो जेकाबाद शहर ते लॻाए वञो, जेकाबाद जे तरक़ियाती कमनि ते लॻाए वञो, जेकाबाद जे रोडनि रस्तनि ते लॻाए वञो, ड्रेनेज सिस्टम ते लॻाए वञे। ज़रूरत आहे त शहरी तड़पी रहिया आहिनि। जेकाबाद त चयो वेंदो आहे त जेकाबाद में जेको बि ऑफिस रहंदो आहे रोईंदो आहे, वेंदो बि रोईंदो आहे। इन करे त जेकाबाद बैकवर्ड इलाइक़ो ईंदो आहे, पर जॾहिं हितां अयाशी करे थो, वॾा पैसा वञनि था, वञण वक़्तु बि रोए थो। चयो वेंदो जेकाबाद दुबई जो शहर आहे, जेकाबाद दुबई जो शहर इन करे आहे त अधु बलोचिस्तान हितां ख़रीदारी करणु अचे थो पियो, पर हिन वक़्तु बि सूरत हाल इहा आहे त पुलिस उनखे तंग करे थी पई। जेकाबाद में ॿाहिरां जा माण्हू घटि अचनि था पिया, तंहिंजे करे असां चऊं था त ख़ुदा जे वास्ते इन्हनि मसइलनि जे तरफ़ ध्यानु ॾिनो वञे जीअं शहरी जेकाबाद जा सुख जो साह खणनि। हाणे असां ॻाल्हाईंदासीं पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जे अयाज़ अहमद बुरड़ो साहब सां त हू बि हिन एहतजाज में शरीक आहिनि, उन्हनि जी कहिड़ी राय आहे। अयाज़ साहब तव्हां ॿुधायो त तव्हां बि हिन एहतजाज में शरीक आहियो, मर्कज़ में तव्हांजी हुकूमत आहे, तव्हांखे छो ज़रूरत पेश आई, तव्हां रूलिंग पार्टी सां वास्तो रखो था, हिन जे एहतजाज में शरीक थिया? सभ खां पहिरें मां तव्हांजो निहायत शुक्रगुज़ार आहियां सिंध TV वारनि जो शहर सिंध जा जेके बि मसइला आहिनि उहे हाईलाइट कंदा आहिनि, पर तव्हां जेको मर्कज़ ऐं मूंखे इहो सुवालु कयो त तव्हांखे छो पेश आई, पर सभ खां पहिरियों मां इहो चवंदुमि त मुंहिंजी जेकाबाद धरती मुंहिंजी माउ आहे। मां हिते ॼायो आहे, ॼमियो आहे, हिन जो दर्द मां बर्दाश्त नथो थिए। मूंखे 6 ॾींहं ॿुधो आहे त तहरीक हले थी, मूंखे अॼु ख़बर पई, यकीनन ॿुधायां थो कंहिं मूंखे साफ़ी दोस्त ॾसियो त मां अची हिते इन एहतजाज में गॾु थियुमि। दोस्त मुंहिंजी ॻाल्हि अर्ज़ु इहा आहे त हिन जेकाबाद शहर हिकिड़ो तारीख़ी शहर आहे। जान जेकब जे नाले सां हिन खे कोठियो वेंदो आहे, हिन जो नालो हुयो ख़ानगढ़। हिन जेकाबाद जी हिकिड़ी बदकिस्मती आहे त एॾे बजट अचण खां पोइ बि, एॾे हर शइ खां पोइ बि हिते उहे ई हुकुमरान माना मड़िया था वञनि के DC जी सूरत में, मुख़्तियार कारनि जी सूरत में, SDMनि जी सूरत में, जेके PhD कयल आहिनि करप्शन में। हाणे मां हाल ई में अॼु ख़ुदा वटि जवाबु ॾे थींदुसि, हीउ जेको हिन चेयर ते वेठो आहे DC, मां यकीनन ॿुधायांव थो त हीउ सिंध जो मोस्ट करप्ट DC थो। हे हिते मुख़्तियार कार रहियो आहे, मुख़्तियार कार रहियो आहे, हिन जो पोयों रिकॉर्ड बि तव्हां ॾिसो। पर रहियो सुवाल हे त असां मर्कज़ में जेके गैस जा ऐं वापडा जा जेके इदारा आहिनि, उन में हिकिड़ी ॼार विधल आहे। अञा बि पीपुल्स पार्टी जा उहे जियाला वेठा आहिनि जेके जानबूझ करे
डिस्टर्ब करनि था जानबूझ करे। असांजी गवर्नमेंट मर्कज़ में हुजे, असां सूबे जे हवाले कई आहे इन टाइम जेके बि मसला मसाइल आहिनि, पर सूबे जी गवर्नमेंट जो इहो क़ुरान थियलु आहे त सिंध में कोई कमु न आहे करिणो, कमु उन जो करिणो आहे जेको कुझु खाए, कुझु असांखे बि ॾिए, पाण बि खाए। बाक़ी हे जेकी अवाम आहे, असांखे बि टाइम आहे, पोयों घर घाट आहे, कमकार वारा आहियूं, असां एहतिजाजनि ते छो था वियूं? ज़रूरी आहे, तकलीफ़ महसूस कई आहे न, पर दोस्त जेके मैसेज करे मोकिलनि था त तव्हां एहतिजाज ख़तमु करो, त मां उन्हनि खे चवां थो शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हां बि जेकाबाद में जाया आहियो, इहे पैसा काॾे खणी वेंदव? इहे पैसा तव्हांजे ई ढिढ मां कढी करे इन शहर में हणंदासीं, ऐं हीउ शहर असांजो आहे, असां इन शहर खे बचाईंदासीं, इन शहर जो तहफ़ुज़ कंदासीं। ऐं मां मर्कज़ जे हवाले सां बि इहो चवंदुसि त जेके बि मर्कज़ जा मोकमा आहिनि त उन्हनि खे बि पंहिंजी सिफ़नि में दुरुस्त आणणी खपे, न त उहे बि जवाबदेह थींदा। असांखे सभु ख़बर आहे वापडा में कहिड़ा कहिड़ा माण्हू वेठा आहिनि जेके हरकतां करनि था, जेके गैस में वेठा आहिनि, कहिड़ा कहिड़ा सभ जा ॿार आहिनि नंढड़ा नंढड़ा, सुबुह जो स्कूल वञनि था, नाश्तो न आहे उन्हनि ॿारनि खे, हितां जे माण्हुनि खे मफ़लूज करे छॾियो अथऊं। ॿी त वॾी ॻाल्हि इहा आहे त अॻे जेके स्वीपर हूंदा हुआ उहे त आहिनि ई न बाबा, हाणे उन में त सभु ॿिया माण्हू वाइट जेके काटन जा कपिड़ा पाए सुबुह जो घुमनि था, राति जो वरी उहो ॿियो अञा कमु करनि था, जेको तव्हांखे बि सभु खे ख़बर हूंदी। पर मां इन खे मुजरिम इन तव्हांजे फोरम ते DC साहिब खे कम जो हेड आहे उहो, को बि क़दम, को बि अगरि शहर जो माण्हू जो मसइलो मसाइल कोई बि थींदो, उन जो जवाब दे DC आहे, हितो जो MP आहे, हितो जो MNA आहे, उहो जवाबदेह थींदो। न त हिन चौक ते जेको DC चौक आहे, हिते खफ़न ॿधी बि बीह करे पंहिंजो हक़ वठंदासीं ऐं वठणु ॼाणूं था, ऐं असां बि इहा ज़रूरत आहे। हाणे क़ौम परस्त धुरियुनि सां वास्तो रखंदड़ जसकम जे लही अॻवान कामरेड सां ॻाल्हाईंदासीं सरवर मस्तोई सां, त हू बि हिन एहतिजाज में शामिल आहिनि, हू छा था चवनि। कामरेड, तव्हां हिन एहतिजाज में शरीक आहियो, तव्हांजी नज़र में जैकबाबाद शहर खे वाक़ई कहिड़ा मसइला दरपेश आहिनि? बुनियादी शइ आहे त जैकाबाद जो हिकिड़ो तारीख़ी सिलसिलो रहियो आहे। सिंध ऐं बलोचिस्तान जी बॉर्डर में जैकाबाद शहर बिज़नेस जे लिहाज़ खां, कारोबार जे लिहाज़ खां तमामु हिकिड़ी तारीख़ी हैसियत रखण वारो शहर हो। ऐं अंग्रेज़नि जे दौर में हिते खुला रस्ता, ड्रेनेज सिस्टम, वाटर सप्लाई सिस्टम सही हो। पर जीअं जीअं जमहूरी हुकूमतूं ईंदियूं वयूं त जैकाबाद हिकु खंडरात वारी सूरत में अची वियो। वधि में वधि इहा आहे त जॾहिं बि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई आहे त उन जैकाबाद खे अहिड़ी सलाह ॾिनी आहे जो हिकु हिकु रोड जा टे दफ़ा टेंडर थिया आहिनि, पैसा खाइजी विया आहिनि, कागज़नि में उहे रोड ठहिया पिया आहिनि, ड्रेनेज सिस्टम ठहियो पियो आहे, पर कागज़नि में उहो ठहियलु आहे। बाक़ी हितां जेकॾहिं टपंदो त असांजूं नियाणियूं जेके बाज़ार में ख़रीद करणु अचनि थियूं, उन्हनि जा पाचा कुंजल आहिनि, या जेको आहे निमाज़ ते वञे थो त उहो जेको आहे पली पाणी में गुज़रणो थो पए। रोडनि जी हालात आहे त असां वटि घुमण जे लाइ ट्रैफिक जाम थी वञे, माण्हू पंधु नथो घुमी सघे। इहो सभु असांखे अलाह जे तरफ़ां कोन मिलियल आहे, इहा असांखे हुकुमरान जे तरफ़ां मिलियल आहे। ऐं जिन्हनि खे असां वोट ॾेई असां पंहिंजे असेंबलियुनि में पहुचूं था, उन्हनि खे टैक्स ॾेई असांखे जेको आहे गवर्नमेंट खे जेको आहे फंड्स ॾियूं था, पर नतीजे में असांखे इहा शइ थी मिले त हिकिड़ो DC जेको 50 लख रुपयो भरे जैकाबाद में पोस्टिंग कराए या कंहिं वॾेरे जे आशीर्वाद सां हुजे, उहो आवाम जी कहिड़ी ख़िदमत कंदो। तंहिंजे लाइ चूंडियल नुमाइंदनि खां इहो मुतालबो आहे त असांजी जेका एहतिजाज हले थी तहरीक, उन खे नज़र में रखी उनजी अहमियत उन खे ॾियो त जीअं तव्हां हिन शहर जा मसइला हल करे सघो, ॻाल्हियुनि ज़रिए कयो, न त पोइ जमहूरी इत्तेहाद जो जेको एहतिजाज जो तरीक़ो आहे असां उहो कंदासीं, पंहिंजे सभिनी दोस्तनि सां गॾायूं। हिते वेठल माण्हुनि जो चवणु आहे त शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो त पंहिंजी ज़ाती ऐं हिते ज़रई ज़मीन बि हितां जे माण्हुनि में विराए छॾी, पर भुट्टे जे नाले ते भोतारी कंदड़नि हितों जे माण्हुनि जे हक़ ते हाञा छो हया आहिनि। आख़िरी ही हाञा केसिताणी जारी रहंदा। हाणे हलंदासीं शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जिते वाक़ई मसइला मुंहुं कढी बीठा आहिनि, हली उतां जे मुख़्तलिफ़ पाड़नि जे माण्हुनि खां बि पुछा कंदासीं त हीअ जेको एहतिजाज जी तहरीक हली रही आहे, तव्हां सम्झो था त हीअ तहरीर जेका पंहिंजो एहतिजाज आहे हक़ीक़ी आहे या सिर्फ़ु इहो एहतिजाज नाले में ई एहतिजाज आहे। नाज़रीन, शहर जी बदहालीअ जे हवाले सां जेको मुख़्तलिफ़ तंज़ीमनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे,
इन हवाले सां हाणे असां सां गॾु आहिनि स्मॉल ट्रेडर्स यूनियन जा सूबाई नायब सदर अहमद अली ख़ान बिरोही, जेको हिते जेकबाबाद जे पंहिंजो कारोबारी अॻुवान बि आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं त हीउ शहर जी बदहाली जो ज़िम्मेवार केरु आहे। अहमद अली ख़ान, जेकबाबाद शहर में जी का घिटी का गली को अहिड़ो इलाइक़ो नज़र नथो अचे जिते का सफ़ाई हुजे या जिते कोई इदारो बहितर कमु कंदे नज़र ईंदो हुजे। तव्हां हिन शहर जा हिकिड़ो मोज़िज़ शहरी सां गॾोगॾु कारोबारी अॻुवान बि आहियो। तव्हांजे ख़्याल में इन समूरी शयुनि जो ज़िम्मेवार केरु आहे? साईं, ज़िम्मेवार अॻ में हूंदो इंतिज़ामिया, हाणे जेको चूंडियल असांजा नुमाइंदा उहे ज़िम्मेवार आहिनि, ॿियो केरु आहे ज़िम्मेवार? ॿियो त कोई कोन थो। ॿियो हिन खां वॾो कोई हिते अमलदार आहे ई न। डिप्टी कमिश्नर हूंदो, अॼु कंट्रोल अथॉरिटी डिप्टी कमिश्नर हूंदो। इन 8-10 साल थिया आहिनि, उहो कंट्रोल अथॉरिटी डिप्टी कमिश्नर किसे वियो, सिर्फ़ु DCO विच में हो, सिर्फ़ु फंड वग़ैरह ॾींदो। हाणे DC रखिया आहिनि, वरी उन्हनि खे का पावर ई कुझु कोन्हे, ईअं वेठा आहिनि पंहिंजी कुर्सियुनि ते, बसि तपेदारनि जी बदिलियुनि में पूरा आहिनि। भला हीउ जेको एहतजाज थिए थो इहो जाइज़ आहे या हरू भरू पंहिंजे लेखे था कनि? साईं, जहाँ तक ॾिजे शहर में गंदगी त आहे पंहिंजे जाइ ते, उन में मां जेको आहे इनखे जाइज़ करार ॾियां थो। जेकॾहिं ज़ाती माण्हू कोई पंहिंजे मफ़ादनि जे लाइ जेकॾहिं इहो इब्तिदा करनि था या करनि था तहरीक, पोइ उन जो मां मुख़ालिफ़ आहियां। जेके शहर जे लिहाज़ के शहर में गंदगी त आहे, जहाँ तक TMO जो ॻाल्हि आहे, उहो बि उन जा बि कुझु ॻाल्हियूं वाजिबु आहिनि। उहो चए थो न पघार मिलनि था, जे स्वीपर कम ई नथा करनि। बाक़ी जेको जेको उन्हनि जो जेको स्वीपरनि जो या स्टाफ जो जेको आहे कमी आहे असां वटि, जेके कम वारा हुया 160 माण्हू हिननि आरजी तरह भर्ती कयूं, उन्हनि खे कढी छॾियूं। जेके रोड ते ॿुहारी हणनि था, हाणे सिर्फ़ु असां वांगुरु सभु कचा कपिड़ा पाए वेठा आहिनि, न उहो कमु करनि था न उहो था करनि। हिकिड़ो TMA जे मथां ब्लेम हणिजे, इहो बि पंहिंजी जाइ ते नाजाइज़ आहे। अहमद अली ख़ान, TMA मुलाज़िमनि खे पघारूं नथी ॾेई सघे। तव्हांजी नज़र में TMA जा जेके पंहिंजा आमदनी जा वसीला आहिनि, 800, 1000, 1200 TMA जा दुकान आहिनि, थला टैक्स आहे, घारा टैक्स आहे, वाधू टैक्स आहे, रेढ़ा टैक्स आहे, व्हील टैक्स आहे, इहे समूरे वसीलनि मां जेका आमदनी थिए थी उहा समूरी TMA खे मिले थी? साईं, उहो उन खां पुछे वञे घणो मिले थो, घणे में त वञनि, वाक ते वञनि त मूंखे हिन में डिटेल में ख़बर न आहे। जो मां तव्हांखे तफ़सील ॿुधायां TMA जो आमदनी जो, मूंखे हिन में ॼाण बि कोन्हे। तव्हांजे ख़्याल में जेकॾहिं TMA जी इहा आमदनी TMA खे हुजे त पोइ त माली बदाली जो शिकार न हुजणु खपे न? अर्ज़ी आहे त पघार ॾिसो चऊं ते विया आहिनि। TMA वारो जेको पुराणो सिस्टम हले थो, पुराणे मुताबिक़ पघार कमु आहिनि। उन्हनि जो अख़बार में पढ़ो, उनखां 3% जेको सिंध गवर्नमेंट लाइ मर्कज़ कटौती करे थो पघारनि में, जेकॾहिं उहो 3% हिनखे कटौती वारो मिली वञे त बहितर कमु थींदो। अहमद अली ख़ान, 96 लख रुपयो माहवार पघारूं आहिनि, 1 करोड़ जे लॻभॻि रक़म TMA खे माहवार सूबाई हुकूमत को मिले थी। उन खां अलावा हिन जी पंहिंजी जेका हितां जी शहरी आमदनी आहे, उन खां पोइ TMA आख़िर बदहाली जो शिकार छो आहे? जेकॾहिं ईमानदारी सां कमु करे त बदहाली जो शिकार न थींदो। माना बदयांती आहे। बदयांती आहे, ॾिसो न, बदयांती त आहे। पोइ में के बि इन वारनि, हाणे मां कंहिं जो नालो वठां? जेकॾहिं ईअं चइजे त हितां जे शहर जा पाण घण घुरियाई पंहिंजे शहर जा दुश्मन आहिनि त ग़लति हूंदो? हा, थी सघे थो। ॾिस न, पंहिंजो जेकर मां पंहिंजो शहर जो, मां पंहिंजो होटल साम्हूं वटि जॻहियुनि जो सफ़ाई न कयां त मुंहिंजो नालो बद थींदो न। हक़ीक़ी तौर ते हिन शहर जी बदहाली जा ज़िम्मेदार हितां जा चूंडियल नुमाइंदा चूंडियल नुमाइंदा आहिनि। हिन महिल ॿियो कोई कोन्हे ज़िले में चूंडियल नुमाइंदा, अलाह मथे चूंडियल नुमाइंदा आहिनि असांजे ज़िले में। जेकॾहिं इहो ताउन करणु, कोशिशि करणु, इनशा अलाह ताला अर्शे थी वेंदो। असां कारोबार कयूं, दुकानदारी करूं, घर हलायूं, कया कचरो साफ़ करायूं। बराए महिरबानी असांजो अपील आहे, शहरनि जो अपील आहे त तव्हां इंतिज़ामिया खे अलर्ट कयो। बराए महिरबानी घटि में घटि इन बीमारियुनि खां त निजात दिलायो। कारोबार त असां पाण ई करणु ॼाणूं था, असां आहियूं बि हिंदू कम्यूनिटी सां तालुक़ु रखंदा आहियूं, पर असांखे बुनियादी सहूलियतुनि में बिजली त मथी सतह ते नथी अचे, उनजो तव्हां गैस लोड शेडिंग तव्हां नथा ख़तमु कराए सघो। बराए महिरबानी असांजे शहर जेकबाबाद खे ॿेली अत ॿधूं साफ़ करायो। माना हिते कॾहिं को चूंडियल नुमाइंदनि हितां जे MPA या हितां जे MNA कॾहिं शहर वासियुनि सां का विज़िट करे को ॾुख सूर पुछो आहे, कॾहिं नज़र आया आहिनि? न, इहो त हाणे सभु खे ख़बर आहे, इहो त सभु खे ख़बर आहे। ॾुख सूर वञण वारा त हिते कोई न आहे। अगरि हा वेंदा आहियूं त छॾींदा ई न आहिनि कंहिंखे बंगलनि ते। तव्हांखे हिते इहो नथा सम्झो त कोई मिलंदो। ॾुख सूर वञण वारो त अलाह आहे, अलाह खे बजाईंदा आहियूं, बसि उहो ई पंहिंजा कमु पाण करींदो आहे। चूंडियल नुमाइंदो कोई न ईंदो आहे। सॼे शहर में बानो बाज़ार हुजे, शाही बाज़ार हुजे, क़ाइद आज़म रोड हुजे, हिते असांजो बिल्कुलु वॾो में वॾो कारोबार असांजो सिर्फ़ु जेकबाबाद शहर जे अंदरि लेडीज़ पाड़े में आहे। जेको बिल्कुलु एॾो लेडीज़ खे तकलीफ़ थिए थी, एॾी लेडीज़ खे तकलीफ़ थिए थी, जो लेडीज़ खे क्रॉसिंग में या किथे ॿार बचो साण आहे, उनमें बि असांजी ख़रीदारी ते बिल्कुलु वॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे। असांजे कारोबार ते सॼे शहर में गंदगी आहे, सां गॾु बिजली लोड शूटिंग, गैस जी लोड शूटिंग, हिते राति बि हिकिड़ी फुलूट थी आहे लेडीज़ पाड़े में।
असांजो सराफा वधारो सीनियर असांजो मां पाण नायब सदर आहे। हिते राति बि हिकिड़ी फुर थी असांजे ॿारनि सां, उन सां बदतमीज़ी थी। DSP साहब खे बि ख़बर आहे, SP साहब खे बि ख़बर अथव, SO साहब खे बि ख़बर अथव। रोड ते फुर थिए थी लेडीज़ पाड़े में बि, प्लस ॾाढी गंदगी आहे, नालियुनि जो पाणी को बि सिस्टम ठही न आहे। तो का सफ़ाई कोन्हे हिन वक़्तु, का सफ़ाई माना न जे बराबरि। ऐं जंहिं महिल असां भङियुनि खे दां ॾियूं था, बाबा अचो खणो, चए असांखे 3 महीना थियनि पघार ई नथा ॾियनि, तव्हां छो खणो हुजे। म्यूनिसिपल हिते पंहिंजो थला टैक्स, वलार टैक्स, गारा टैक्स, रेड़ी टैक्स, पंहिंजो व्हील टैक्स, इहे समूरियूं ॻाल्हियूं करे थी। हर महीने असांखां एडवांस बि वठी वेंदा आहिनि। कॾहिं एॾी ज़रूरत पवंदी आहे म्यूनिसिपालिटी खे त 3 महीने जी पर्ची मां हाणे बि पई हुयूं, एडवांस बि वठी वेंदा आहिनि। उहो ख़बर न अलाए काॾे वञे थो पैसो, असांखे त किसो सम्झ में ई नथो अचे त कहिड़ो ई निज़ाम हलियो। अॻियां बि TM रही आहिनि, जेका हिन दफ़े गंदगी थी आहे कॾहिं बि असां कोन ॾिठी आहे। शहर में मुख़्तलिफ़ माण्हू इन ॻाल्हि ते एहतिजाज करनि था, तंज़ीम नारा, तव्हांजे ख़्याल में उहो सही एहतिजाज कनि था? हक़ीक़त आहे को TM असांजो को दुश्मन कोन्हे। ही जेके बि तव्हां शहर में व्यूज़ वरिता हूंदा तव्हांखे हर कंहिं ईअं ई चयो हूंदो जीअं मां तव्हांखे ॿुधायां थो। नाज़रीन, जैकबाबाद जो हिकु इंतिहाई अहम कारोबारी इलाइक़ो जेके टावर रोड सॾियो वञे थो, उन टावर रोड ते बीठल हिकु पोरियत सां ॻाल्हायूं था त हिन शहर जी आख़िर बदहाली वारी सूरत हाल जो ज़िम्मेवार केरु आहे, हिन शहर खे एॾो निंदड़को छो छॾियो वियो आहे, या हितों जे शहर सां इहा हालत केसिताणी रहंदी। शहनवाज़ इहो ॿुधायो त हीउ जैकबाबाद शहर जी जेका सूरत हाल आहे तव्हांजी नज़र में बहितर आहे या बसि हाल पूरा आहिनि? साईं तक़रीबन 2001 खां इहा जेका 13 साल असां गुज़ारिया आहिनि जैकबाबाद वारनि, मां ईअं सम्झां थो त असांखे हिकिड़ी वॾियूं अज़ियत आम शहर वारनि खे मिली वियूं आहिनि। किरोड़े रुपए जा जेका इहा ख़ज़म थियनि था, इहा असां भरूं था। इहा ख़ज़म हिकिड़ो ई माण्हू करे थो वञे, 2 माण्हू करे था वञनि, सम्झे। नाम नियात माण्हू आहिनि, असां ग़रीब माण्हू, असां नाला हुनजा नथा खणूं। पर हर शइ जेको तव्हां मीडिया वारा सम्झी सघो था, पर एतिरा किरोड़ रुपया ख़ज़म थी वेंदा। वाटर सप्लाई आहे अरबे रुपया, किरोड़े रुपया जेको आहे वाटर सप्लाई जे मथां ख़र्च थिया आहिनि। हालत इहा आहे, नाली जो पाणी असां पीऊं था। बिला असां कसूर कहिड़ो कयो आहे? ग़रीब मिसकीन माण्हू, मज़दूर माण्हू, या विचां तबिका, या सफ़ेद पोश माण्हू जेको पघार जे 10-15 हज़ार पघार आहे, बिला उहो काॾे वञे ग़रीब? बिला हे यादि हिकु महीनो पोइ ज़हर जा गोरियूं ठाहे करे असां सही अवाम खे ॾियण सां मरी वञूं। न असांखे पाणी मिले थो, न असांखे बिजली मिले थी, न रियाज़ जे लाइ असां ग़रीब माण्हू असां हूंदो पैसो त साबुण वठी करे कपिड़ा जेको आहे धोई करे जान ते पाईंदासीं। भला असांजो ॾोह कहिड़ो आहे? भला हिते कॾहिं को तव्हांजे चूंडियल MPA या कॾहिं MLA तव्हांजे हिन इलाइक़नि जो कॾहिं को विज़िट कयो? न सही न, छा आहे जो पाण वेठा आहियूं न, उन्हनि खे एतिरो टाइम बि कोन्हे। हितो इदारो इदारे खे थो खाए वेठो। म्यूनिसिपल इदारो आहे, उनजो इदारो पंहिंजे इदारे खाए थो। जेको वापडा आहे वापडा खे खाए थो वेठो। जेको सुई गैस वारो सुई गैस खे खाए थो वेठो। जेके MLA MPA आहिनि उहे पंहिंजे मक़सद जे लाइ अचनि था, वाउंटर हासिल लाइ। तव्हांजा कहिड़ा वॾा मरी विया, कहिड़ा अबा मरी विया, कहिड़ा ॾाॾा मरी विया, पोइ उज़रनि ते ईंदा। हिन वक़्तु वाउंट वठण खां पोइ त उहे असांखे सुञाणे नथा जे भोतार आराम में सुतो पियो आहे। मां इन्हनि खे इहो गुज़ारिश कंदुसि, खल के खिदमत से खुदा मिलता है, इबादत करने से जन्नत मिलता है। तव्हांखे एतिरो करिणो जे दारुल बका जे लाइ कुझु सोचियो। हीउ दारुल फना आहे, हिन दुनिया में कुझु बि न आहे। हे माल मिल्कियत तव्हांखे इते ई पियो रहंदो। ख़ुदा ॾे अॻियो तव्हांखे पेश थियणो आहे। तव्हांखे ख़ुदा रा एतिरो कयो जो खल के ख़िदमत जी ख़िदमत कयो जो तव्हांखे ख़ुदा जी वादानियत तव्हांखे हासिलु थिए ऐं ख़ुदा जी रहमत तव्हां ते हासिलु थिए। ऐं शहरनि जा सभिनि जा तव्हां सखर वेंदो, इहो हालत शिकारपुर वेंदो, इहो हालत पूरे सिंध जो हालत। भला हिते कॾहिं तव्हां हितों जे MPA खे MLA खे माण्हुनि सां इलेक्शन खां पोइ ॾुख सूर वंडींदे जैकबाबाद शहर में ॾिठो अथव, ॿुधो अथव, मिलिया न? कॾहिं बि न। असां कंहिं बि माण्हूअ खे त न ॾिठो आहे जो अचे ॾुख सूर वॾे। बाबा तोसां छा वेदन आहे, तोसां कहिड़ो प्रॉब्लम आहे, छा तोखां तुंहिंजो घर जो हालत कीअं थो हले, तुंहिंजो सिहत कीअं आहे, तुंहिंजी तालीम कीअं आहे। असांखां तालीम खसियो वियो आहे, असांखां सिहत खसियो वियो आहे, असांखां सफ़ाई खसियो वियो आहे। असां नाले जा सॾिजूं था सभु सिंधी ॿाहिर, पर लेकिन असां पंहिंजे सिंधियुनि खे पाण खाऊं था, पाण मारियूं था वेठा। इन बदहाली जो ज़िम्मेवार के? इन बदहाली जो ज़िम्मेवार हितों जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके चूंडजी अवाम को हक़ वठी अचनि था। छो जो सियासत इबादत आहे, लेकिन हिननि खे सियासत करणु नथी अचे। इबादत न आहिनि हे सियासतदान जेके पंहिंजे करप्शन पंहिंजे पेट भरण जे लाइ सभु कुझु कनि था पिया। जैकबाबाद जो हिकु ॿियो नौजवान शहरी ज़ुल्फ़कार अली भट्टी, उन खां पुछूं था त जैकबाबाद शहर के कहिड़ा मसइला आहिनि ऐं उन्हनि जो ज़िम्मेवार केरु आहे? ज़ुल्फ़कार, जैकबाबाद शहर वासी कहिड़े मसइलनि खे मोड़े रहिया?
जैकबाद वासी हिन टाइम त हर मसइले खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अगरि ॻाल्हि कई वञे कंहिं बि इदारे जी गैस जे हवाले सां ॾिठो वञे त जैकाबाद जे अंदरि गैस मौजूदु न आहे। ॻाल्हि कई वञे सफ़ाई सुथराई जी, जैकाबाद हिकिड़ो गंदगी जो ढेर थी वियो आहे। कंहिं टाइम में जैकाबाद खे हिकिड़ो साफ़ु सुथरो शहर चयो वियो पियो, पर अॼुकल्ह तव्हां ॾिसो त जैकाबाद में काई सफ़ाई सुथराई न आहे। अमलो हर ॻाल्हि खे ॼाणे थो, पर उनजे बावजूदि बि जेके ऑफिसर्स आहिनि उहे सभु ईअं लॻा पिया आहिनि ॼण को उनखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर न आहे। ॻाल्हि कई वञे रोड रस्तनि जी, उहा बि ईअं लॻा पिया आहिनि। सेवरेज जी ॻाल्हि कई वञे, सेवरेज जो पाणी रोडनि रस्तनि ते बीठो आहे। जेके घिटियूं आहिनि उहे इंसानी गुज़र जे मतिलबु अगेंस्ट लॻियूं पियूं आहिनि, उनमें को माण्हू गुज़री नथो सघे, एतिरी गंदगी आहे। पाणी नालियुनि जो रोडनि ते आहे, घिटियुनि ते आहे। ॻाल्हि कई वञे वाटर सप्लाई जी, त मूंखे यादि आहे त अॼु को तक़रीबन साल ॾेढ अॻु में को वाटर सप्लाई जो पाणी असांखे मिलियो हुयो। अॼु तक़रीबन 2 साल या 1.5 साल थियण वारो आहे त असांजे घरनि में वाटर सप्लाई जो पाणी अॼु ताईं न पियो अचे। मां टाइम टू टाइम पंहिंजो म्यूनसिपालिटी में वियुमि, उते हिन जो वाटर सप्लाई जो इंचार्ज आहे इमदाद बिरोई, उन सां मां इहा ॻाल्हि डिस्कस कई त असांखे पाणी नथो अचे। त हुननि सिर्फ़ु मूंखे लफ़्ज़ी तौर ते मुतमइन कयो साईं तव्हांखे पाणी मिली वेंदो, पर अॼु इन ॻाल्हि खे बि तक़रीबन 6 को 7 महीना थियण वारा आहिनि, को उन जी ॻाल्हि ते कोई अमल न कयो आहे। अॼु ताईं घर में पाणी जे लाइ असां तरसी रहिया आहियूं। गंदगी एतिरी आहे जो घर खां निकिरण खां अॻु में पहिरियों त सोचंदा आहियूं त कपिड़ा साफ़ु सुथरा पाऊं या न पाऊं, छो जो ॿाहिरि निकिरंदासीं उहा ई गंदगी असांजे कपिड़नि खे ख़राबु कंदी। गैस सुबुह सां उथूं था गैस कोन्हे। ॻाल्हि कई इंसान कोई सुई गैस ऑफिस में खोसो आहे, उन सां मां ॻाल्हि कई, उन्हनि चयो साईं तव्हांजे गैस जो प्रेशर घटि आहे, उनजी वजह सां ईअं गैस जो प्रेशर ॿियनि इलाइक़नि में हले थो। ज़िम्मेवार केरु आहे? गवर्नमेंट आहे, ॿियो केरु आहे? असांजे चूंडियल नुमाइंदा जेके असां पाण जंहिंखे वोट ॾेई करे अॻिते कयूं था, उहे असांजी जेके जंहिं टाइम इलेक्शन थिए थी उन असांजे दरनि ते अचनि था, लेकिन इलेक्शन खां पोइ मूंखे यादि न आहे त को असांजो MNA को MPA कॾहिं कंहिं हिकिड़े शहर जे मसइले लाइ कंहिं आवाम सां कंहिं गॾिजाणी कई हुजे त तव्हांखे को मसइलो दरपेश आहे उनजो हल कीअं कयो वञे। कोई बि न आहे, ख़बर सभु खे आहे लेकिन करे कोई नथो। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं जैकबाबाद जे डिप्टी कमिश्नर सरदार अली जमाली साहब जी ऑफिस में। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदे मालूम करण जी कोशिशि कंदासीं त जैकबाबाद शहर कहिड़े मसइलनि खे भोॻे रहियो आहे, उन मसइलनि जे हल जे लाइ इंतिज़ामी हवाले सां छा पियो थिए, ऐं उन खां अलावा जेका सूबाई तरफ़ां सूबाई हुकूमत तरफ़ां उन जे लाइ कहिड़ी यकीनदानी ॾियारी वई आहे त हिन शहर जा के बुनियादी मसइला हल बि थींदा या ही शहर साॻी मसइलनि जे वर चढ़ियल रहंदो। छो जो जॾहिं 1947 में जनरल जॉन जैकब ही शहर जोड़ियो हो, खानगढ़ खां पोइ ही शहर अपर सिंध फ्रंटियर बणो त ॾाढो ख़ूबसूरत शहर हुई। हिन जी शहर जी शिकिल आख़िर ईअं छो बदनुमा बणिजी वई आहे? अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। जमाली साहब, तव्हां हितां जा डिप्टी कमिश्नर आहियो, सभ खां पहिरियों त इहो ॿुधायो त जैकबाबाद में मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा माण्हू एहतिजाज था करनि त शहर जा मुख़्तलिफ़ बुनियादी मसइला आहिनि, उहो तव्हां सम्झो था उन्हनि जो एहतिजाज हक़ ते आहे या न हक़ वेठा? तंज़ीम वारा वाक़ई एहतिजाज कनि था। मां उन्हनि सां मिलियो आहियां, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी आहे। जीअं त हिते तमामु गंभीर मसाला सीवरेज वाटर सप्लाई जा आहिनि, जंहिंखे तक़रीबन 40 सालनि में एड्रेस न कयो वियो आहे, उन्हनि खे अटेंड न कयो वियो आहे। 40 सालनि जा मसइला, जॾहिं मां अॼु खां 20 साल पहिरियां हिते हुउसि त उन वक़्तु बि ड्रेनेज ऐं सीवरेज जो प्रोग्राम आयो हुयो, 14 करोड़ उन में मंज़ूर थिया, पर 20 सालनि में बि उन में को कमु न थियो। मां पंहिंजे तरफ़ां कोशिशि कयां पियो त इंशाअल्लाह ताला सीवरेज जो मसइलो, वाटर सप्लाई जो मसइलो खे हल कयां। जीअं खीरथर खां शहर ताईं फिल्टर प्लांट ताईं 22 किलोमीटर जी पाणी जी लाइन कुझु हिसाबनि सां सही बि आहे, कुझु हिसाबनि सां हद खां मथे बि आहे। अच्छा, पर ॿी हिकिड़ी ॻाल्हि ही चवनि था त शहर में म्यूनसिपलिटी टोटल फेल्योर आहे। म्यूनसिपल जो कोई बि शोबो अहिड़ो न आहे जेको एक्टिव हुजे, जेको पूरी तरह सां फंक्शनल हुजे। म्यूनसिपल जैकबाबाद तक़रीबन को हुनखे जेकॾहिं काथो लॻाइजे त 2.5 करोड़ रुपया माहवार हुनजी पंहिंजी इनकम आहे। 1 करोड़ जे लॻभॻि रक़म हुनखे सूबाई हुकूमत खां मिले थी। उनजे बावजूदि ही म्यूनसिपल जो इदारो माली ॾेवालेपणे जो शिकार आहे, मुलाज़िमनि खे पघारूं नथो ॾेई सघे, त आख़िर ईअं छो आहे? म्यूनसिपल गैर फ़ाल छो आहे तव्हांजी नज़र में? मां म्यूनसिपल जो सॼो सिस्टम चेक कयो आहे। हिकु त 1 करोड़ रुपया उन्हनि वटि वाक़ई पघार जो अचे थो,
उन मां 90 लख रुपया असां पेंशनर पघार वारनि खे 10 लख रुपए जो शहर जे इंतज़ाम में ख़र्च थिए थो, जेको तमामु घटि आहे। घटि मां घटि 3 लख जो शहर आहे। हिते हिकु महीने में ई 1 करोड़ जे ख़र्च जी ज़रूरत आहे। अच्छा, ॿियो तव्हां ॿुधायो पिया त 2.5 करोड़ रुपया आमदनी अचे पई, उहो मूं हुननि खे चयो आहे त मूंखे हिसाब किताब ठाहे ॾियो, उहो खणी ईंदा। तव्हां ज़िले जा एग्ज़ीक्यूटिव आहियो, उहो सिधो सो वचूर पट पियो आहे त जेकॾहिं जैकबाबाद शहर जी जेका पंहिंजो थला टैक्स आहे तक़रीबन 10,000 खां वधीक हिते रेड़ा आहिनि, जेकॾहिं 20 रुपया फी रेड़े को वठनि, थलनि को वठनि, दुकान आहिनि तक़रीबन 1,000-1,200 दुकान आहिनि म्यूनसिपल वारे, त माहवार आमदनी इहा बि जेकॾहिं कैलकुलेट कजे त 2 करोड़नि खां वधीक थिए थी। उन खां प्लस में जेके व्हील टैक्स आहे या फ्रूट मंडी आहे, सब्जी मंडी आहे, उन्हनि जी आमदनी आहे, उन्हनि खे समूरियुनि खे जेकॾहिं मिलाइजे त 2.5 करोड़ खां बि मथे आमदनी थी सघे थी। तव्हांखे ज़रूरत पेश अचे थी इन ॻाल्हि जी, तव्हां सम्झो था त इहो मुनासिब आहे त उन्हनि जी इन आमदनी खे चेक कजे, या उहा CMO खे मिले ई कोन थी, ॿाहिरां ई कंहिं भोतारनि वटि जरगमाल आहे? मां CMO साहिब सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे, मीटिंग थी आहे, ॿियनि इंजीनियर साहबनि सां बि जेके टैक्स कलेक्टर आहिनि उन्हनि खे मूं चयो आहे मूंखे कंसोलिडेट करे रिपोर्ट ॾियनि पिया। जीअं रिपोर्ट ईंदो त पोइ इनशाला इन ते मां वधीक कमु कंदुसि। तव्हां हिन एहतजाज कंदड़ शहरनि वटि न विया आहियो, उनजो चवणु आहे त असां वटि डिप्टी कमिश्नर साहिबु लड़ी बि कोन आयो आहे, तव्हां छा उन्हनि ॾे वेंदो? बिल्कुलु, हू मुंहिंजा भाउ आहिनि। मुंहिंजी राति बि उन्हनि सां मीटिंग थी आहे, अॻे ॾींहुं बि हिते आया। उन लाइ हद खां वधीक एतिराम आहे ऐं उन्हनि जा जाइज़ कमु हूंदा त मां कंदुसि। जीअं गैस जे सिलसिले में, प्रेशर जे सिलसिले में मुंहिंजी गैस अथॉरिटी वारनि सां ॻाल्हि थी आहे, उन्हनि तय कयो आहे त कमी बेशी असां दूरि कंदासीं। बिजली जे सिलसिले में लोड शेडिंग लाइ उन्हनि जी ॻाल्हि हुई त लोड शेडिंग वारनि सां मुंहिंजी मीटिंग थी आहे। उन्हनि असांखे सॼो पंहिंजो रिपोर्ट प्रोग्राम ॾिनो आहे ऐं हुनखे मूं हींअर सखर मोकिलियो आहे, चवनि त मेन लोड शेडिंग जो मैकेनिज़म सखर खां पियो अचे, असां वटां न आहे ज़िले मां, त उन खे बि असां इम्प्रूव पिया कयूं इनशा ताला। ऐं हर ॻाल्हि में बहितरी कंदासीं। इहे सभु मुंहिंजा भाउ आहिनि, मूंसां गॾु आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि। जीअं शहर जे खे सुहिणे नमूने सां हलाए सघूं, ख़ूबसूरती हुजे। जैकबाबाद शहर जी हर घिटी, हर महले, हर इलाइक़े जो माण्हू दाहे थो त हू मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। न हुननि खे हिन शहर में का गैस थी मिले, न बिजली थी मिले, न अस्पतालुनि में का दवा थी मिले, न घुमण जे लाइ के साफ़ सुथरा रस्ता था मिलनि, न वरी को गंदे पाणी जो निकाल वारी का सहूलियत थी मिले। हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे हिन जी का परवाह कोन्हे। हुननि माण्हुनि जो इहो बि चवणु हो त आख़िर हू कंहिंजे दर दाहिनि, हुननि जी को दाह ॿुधण वारो हिन नगरीअ में को मौजूदु बि आहे या न, या हुननि खे एहतजाज जे इंतिहा ताणी पहुचणो पवंदो। शहर जो मुख़्तलिफ़ तंज़ीमूं एहतजाज त कनि थियूं, पर उनजो एहतजाज केतिरो असराइतो साबित थींदो उन लाइ कुझु चई नथो सघिजे। हीउ एहतजाज जो सिलसिलो अञा जारी आहे। छा उहो एहतजाज जारी रहणु खपे या इन जो हल बि थियणु खपे? ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।